आयो लाल सभई चो झूले लाल। सभिनी खे इंतज़ारु हूंदो आहे 40 साहिब जे पावन मेले जे तारीख़ जो। असांजे 5 नंबर जे 40 साहिब जो मेलो शुरू तो थिए 21 जुलाई सूमर जे ॾींहं ते सुबुह जो 10:30 खां 12 बजे ताईं पूज जोत जी पूजा थींदी, जेका तव्हां घर वेठे YouTube ते चालिया मंदिर टाइप करे ॾिसी सघंदा। 40 साहिब जे मंदिर में आरतीअ जो टाइम सुबुह 6:40 खां ऐं शाम जो 8 खां 9 ताईं आहे। तंहिंखां पोइ 9 खां 11 ताईं भॼन भाव थींदो। 11 बजे लाल जी चादर चई करे पलव पवंदो। 40 जे मेले में 2 दफ़ा चंडु ईंदो आहे। पहिरियों चंडु 26 जुलाई छंछर जे ॾींहं ते आहे। ॿियों चंडु 24 अगस्त आर्तवार जे ॾींहं ते आहे। 8 अगस्त चोॾस जो ॾींहुं आहे। 9 अगस्त रक्षाबंधन जो ॾींहुं आहे। जेके पको चालीहो नथा रखी सघो उहे 9 ॾींहंनि जो नवरे जो विर्त रखी सघो था। 21 अगस्त विस्पति जे ॾींहं ते नवरे जो 9 ॾींहं जो विर्त शुरू थींदो। 30 अगस्त मटकिन जो पावन ॾींहुं आहे। 31 अगस्त पलव पवंदो मेले जो। जय झूलेलाल। तोखां सवाइ झूलण कंहिं ॾे निहारिया।